नाजरीन अवामी न्यूज़ में ख़बर जो सिलसिलो जारी है। वहाँ की भिटशा का खबर ॾींदा हलूं त ज़िले मटियारी में हलंदड़ तरक़ियाती कम रोले जो शिकार। करोड़ों रुपयनि जी स्कीम में नाक़िस मटीरियल इस्तेमाल थी रहियो आहे, जंहिंजे करे कुझु ॾींहं बि कम न हली सघे थो। कोट मोहम्मद अली संग्रासी, यूसुफ फ़कीर नोथियाणी भिटशा में हलंदड़ घटियुनि ऐं नालियुनि जो कम ठेकेदार पारां करप्शन कई वई आहे। हितां जे कोठाण अवामी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त साल 3 साल घटी हले और 2 चिमचा जो ने सीमेंट आया ऐं 2 पत्थर ऐं कम थी वियो असां बस बायो कम थियो ख़त्म। इने अॻे बि असां घटी ठही वञारे महीनो को हलिया चालू आहे ट्रैक्टर आयो त भॼी पई। जेके स्कीमूं अची रहियूं आहिनि ॿुधूं पिया त कॾहिं 30,000 ई कॾहिं 20,000 ई, पर कमु जेको आहे उहो 5,000 बि कोन, 5 लख रुपए बि कोन पियो थिए। सम्झे न, हिते जेको माना सीमेंट 2 बेलचा ऐं 4 रेड़ियूं हुनजूं बजरीअ जूं मिलाए करे हिते जेको नाले मात्र मिली अधु ॻोठे जो कमु करे हलिया था वञनि। छाजे करे असां हुन खां पुछणू था करणु चाहियूं त हीअ की जेके आवाम जा पैसा अचनि था उहे किथां था वञनि, केरु थो खाए, इन्हनि खे गिरफ़्तार कयो हुजे। घटियूं पकियूं बि कयूं वञनि, जेके हिते ठेकेदार ऐं उनजा चूंडियल नुमाइंदा हिते मिली भगत करे हिते जो जेको घटियूं पकियूं फ़िक्र नाले में कयूं पियूं वञनि, जंहिंमें भई तव्हांखे फोटेज ऐं जेको वीडियो तव्हांखे ॾेखारे थो, जंहिंमें तक़रीबन 2 गाॾियूं विझनि पिया रेड़ियूं जूं, रेती जूं 2 रेड़ियूं विझनि पिया, जेको पथरनि जूं, ऐं हिकिड़ी अधु बोरी सीमेंट जी विझी करे हीअ जेको बोरी सीमेंट जी विझी करे इस्तेमालु करे मिड़ी जेको घटियूं ठाहियूं पियूं वञनि, जेके आउं चवंदो 2-2 महीना बि न हली सघंदियूं, वापसि इहे उखड़ी वेंदियूं हलियूं। असां जेको चूंडियल नुमाइंदनि खे हिते जे MP MLA खे ऐं जेको DC खां मुतालबो कयूं था त बराए महिरबानी करे हिते फ़ौरन एक्शन खयो वञे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।